अहम ख़बर आहे त सिंध हुकूमत पारां सूबे में मुक़ररनि ऐं बदिलियुनि ते मुकमिल तौर ते पाबंदी लागू कई वई आहे। अवांखे ॿुधो त चीफ सेक्रेटरी चयो आहे त आरओस जी ट्रेनिंग मुकमिल थियण ताईं का बि मुक़ररी ऐं बदिली न कई वञे। आफ़ीसरनि जी मोकलुनि जे नोटिफिकेशन जारी करण ते बि पाबंदी हूंदी। सिंध हुकूमत पारां सूबे में मुक़ररनि ऐं बदिलियुनि ते मुकमिल तौर ते पाबंदी लागू कई वई आहे। मेडिकल वारी मोकल खां सवाइ हर क़िस्म जी मोकलुनि ते मुकमिल पाबंदी लागू कई वई आहे। अवांखे अपडेट कयूं त सिंध हुकूमत पारां सूबे में मुक़ररनि ऐं बदिलियुनि ते मुकमिल तौर ते पाबंदी लागू कई वई आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे चीफ रिपोर्टर वहीद राजपूत। जी वहीद, तफ़सील ॾिजो। सिंध हुकूमत जी तरफ़ां इलेक्शन कमीशन जी जेको गाइडलाइन आहे उन खां पोइ सॼे सूबे में मुक़रर ऐं बदिलनि ते मुकमल तौर ते पाबंदी लागू कई वई आहे। समूरनि ऑफिसरनि मुलाज़िमनि जी मुक़ररी बदिली ते जेको पाबंदी वारो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। समूरनि खातनि खे चीफ सेक्रेटरी जी तरफ़ां इहा गाइडलाइन जारी कई वई आहे त जेकॾहिं का ज़रूरी ट्रांसफर पोस्टिंग हुजे त उहो इलेक्शन कमीशन जी परमिशन खां पोइ, इजाज़त खां पोइ जेको आहे उनखे बदिली कयो वञे, मुक़ररु कयो वञे। आरओ जी ट्रेनिंग मुकमल थियण ताईं का बि मुक़ररी ऐं बदिली न कई वञे। ऑफिसरनि जी मोकलनि जो जेको नोटिफिकेशन जारी करण ते पिणु मुकमल तौर ते पाबंदी लागू कई वई आहे। मेडिकल लीव खां सवाइ हर क़िस्म जी जेकी मोकलुनि ते पिणु पाबंदी लागू कई वई आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ वहीद राजपूत।